अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया कलसूम किचन मां तव्हां सां गॾु। वधिक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब, फेसबुक पेज खे लाइक ऐं ट्विटर अकाउंट खे फॉलो करणु न विसारींदा। अॼु असां पंहिंजे किचन में ठाहे रहिया आहियूं चणनि जी पली, जेका मूं कटे सफ़ा धोई हेड़ी सन्हड़ी कटे रखी आहे। ऐं मच्छी, उन जे लाइ जेके शयूं खपनि थियूं मूंखे, सावा धाणा, साई थूम, बसर, टमाटा, सावा मिर्च कटियल, सावा मिर्च साबित ऐं तेल। बाक़ी सॼो तरीक़ो तव्हांजे साम्हूं थींदो। अचो त तयारी कयूं। मुंहिंजी कढ़ाई गरम थी वई आहे। ही मूं कोक तेल जो हिन में विधो आहे सॼो। पली मूं सन्हड़ी इन करे कटे रखी आहे त इहा महट बि कोन। मच्छी ऐं पली मां ठाहींदसि अॼु सियारे जे मौसम जी बहितरीन इहा शइ आहे हिकिड़ी सुखड़ी, जेका मुंहिंजे घर में घणी पसंदि कई वेंदी आहे। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदी। बसर मां बिल्कुलु भाॼीअ वांगुरु ॻाढ़ाए कंदसि। त नाज़रीन, ही ॾिसो मुंहिंजा बसर बिल्कुलु तयारु आहिनि। हाणे कारा न थियणु खपनि। हिन में मां विझंदसि थोरो पाणी, दाल जेतिरो जीअं असां विझंदा आहियूं। ऐं टमाटा तक़रीबन हिकिड़ो पाउ टमाटा थींदा, इन खां वधीक न आहिनि। पाउ टमाटा आहिनि, घणे छा ॿुधायांव त 2-3 आहिनि, सिधा तव्हां पाउ टमाटा आहिनि। ऐं मुंहिंजी पली 1 किलो आहे सॼो सारो। हाणे हिन में विझंदसि मां लूणु मिर्च। हिन में गरम मसाले वग़ैरह जी ज़रूरत न आहे। हाली 2 चमचा मूं विधा आहिनि मिर्च ॻाढ़ा पाउडर। हिन में थोरा मां सावा मिर्च साबित जेके उहे बि विझंदसि त उहे बि ॻरी वेंदा। ऐं 1 चमचो लूणु, वधीक न। हिन में गरम मसाले या इन्हनि शयुनि जी ज़रूरत आहे ई कोन। मुंहिंजा टमाटा जेके ॻरंदा त मां हिन में विझंदसि पाणी पंहिंजी भाॼीअ जो। फ़िलहालु हिनखे ढक लॻाईंदसि 5 मिंट मां। हेड जी बि हिन में ज़रूरत न आहे, हिन सुकनि धाणनि जी, हिन में कंहिं बि शइ जी। फ़िलहालु हिन मां ढक लॻाईंदसि जेसिताईं मुंहिंजा थोरा टमाटा रुकी ॻरनि। त नाज़रीन, ही ॾिसो मुंहिंजा बसर बिल्कुलु ॻरी विया आहिनि ऐं टमाटा। हाणे हिन में मां विझंदसि पाणी। ही बाक़ी जेके आहिनि उहे बिल्कुलु ॻरी ख़तमु थी वेंदा भाॼीअ में। तक़रीबन मां हिन में ही 2 लीटर पाणी विझंदसि। हेतिरो मूं हिन मां थोरो बचायो आहे पाणी। हाणे पाणी उबरंदो मुंहिंजो बिल्कुलु, त पोइ मां उन में पली विझंदसि। त नाज़रीन, ही ॾिसो मुंहिंजो पाणी बिल्कुलु उबरी वियो आहे। हिन में हाणे मां विझंदसि पंहिंजी पली जेका मूं कटे रखी। तव्हां हिन तरीक़े सां ज़रूरु ट्राए कयो ऐं तव्हांखे ख़ुदि फ़र्क़ु महसूसु थींदो। ऐं सावा मिर्च जेके मूं कटे रखिया हुआ साबित मूं थोरा टुकड़ा टुकड़ा करे रखिया आहिनि। सावा धाणा ऐं साई थूम जेका मूं कटे रखी। हाणे हिनखे मां ऐसी ताईं पचाईंदसि जेसिताईं हिन जो अध खां ज़्यादा पाणी ख़तमु थी वेंदो, त पोइ मां मच्छी हिन में विझंदसि। साई थूम कटे जेका रखी पलीअ में विझी थोरी मूं बचाए रखी आहे। हिन मां थोरा सावा मिर्च हिन में विधा आहिनि ऐं थोरा सावा धाणा। 1 चमचो आहे सुका धाणा। तक़रीबन 1.5 चमचो आहे मिर्च ॻाढ़ा पाउडर। अधु चमचो गरम मसालो आहे ऐं अधु चमचो ई लूणु आहे। छो त लूणु पहिरियों ई मच्छीअ खे ॾिनल आहे। हिन तरीक़े सां मिक्स कंदसि मां सॼो ऐं हिन ते लॻाईंदसि। मां सॼी मच्छी न पचाईंदसि, मां पंहिंजे ज़रूरत जेतिरी हिन मां खणंदसि। तव्हां सॼी पचाइणु चाहियो त बिल्कुलु साॻियो ई तरीक़ो सेम ईअं ई ठाहे सघो था। हीअं मच्छी हीअ ॾाढी टेस्टी थींदी आहे। ॾिसो बिल्कुलु मूं हिनखे भरे छॾियो आहे। ऐं 1 हिसो मां ही थी खणा, ही हिसो मां खणाई नथी अॼु। मुंहिंजी जेतिरी ज़रूरत आहे ओतिरी पचाईंदसि। ही वरी हिन जे मथां लॻाईंदसि मां। ऐं हेॾां बि ॾिसो त पलीअ में अञा ॾिसो काफ़ी पाणी आहे। मां हिन ते प्लेट लॻाईंदसि मच्छीअ वारी, त उहा हेठि थी वेंदी, पाणी काफ़ी मथे चढ़ी वेंदो। इन करे अञा हिनखे कम से कम 5 मिंट मां छॾींदसि। त नाज़रीन, ही ॾिसो मुंहिंजो साग त तक़रीबन पची चुको आहे, पर अञा हिन में थोरो चङो ई पाणी आहे। हाणे हिन ते मां रखंदसि
मच्छी पंहिंजी जंहिंखे मूं मसालो ॾेई रखियो आहे मूं वटि इहा प्लेट मौजूदु आहे मां हीअ लॻाईंदसि तव्हां वटि जेको तरीक़ो आसान आहे उहो करे सघो था थोड़ी हिन जी बाहि तेज़ आहे इन करे हिन जो पाणी थोरो मथे अची वियो आहे बाहि हल्की कंदसि त इहो पाणी फुटी हेठि हलियो वेंदो ऐं हिनखे लॻाईंदसि ढक तक़रीबन मां 20 खां 25 मिंट हल्कड़ी बाहि ते त जीअं मुंहिंजी मच्छी बि पची वञे ऐं मुंहिंजी पली बि पची वञे त नाज़रीन हीअ ॾिसो मुंहिंजी मच्छी बिल्कुलु तयारु आहे मूं हिन जो 2 मिंट पहिरियां ढक इन करे लाहे छॾियो हो त जीअं थोरो बि हिन में जेको पाणी हुजे त उहो हेठि लही वञे हीअ बिल्कुलु ख़ुश्क ॾिसो तयारु आहे हीअ मां हाणे कढां थी तव्हांखे डिश आउट करे मां प्लेट ॾसियां थी त नाज़रीन हीअ ॾिसो मुंहिंजी पली बि बिल्कुलु तयारु आहे हिनखे सुठे तरीक़े सां भुञिबो जीअं हिन में पाणी जेको आहे न बिल्कुलु बि न हुजे ऐं हीअ ॾिसो हीअ बिल्कुलु तयारु आहे हिन में बिल्कुलु कुझु बि पाणी न आहे ऐं सॼी कहिड़ी मिक्स थी वई आहे बिल्कुलु मच्छी ऐं पली ईअं ई तयारु थींदी आहे नाज़रीन मुंहिंजी मच्छी ऐं पली बिल्कुलु तयारु आहे उमेद त तव्हांखे पसंदि ईंदी दुआउनि में यादि कंदा सदाईं गॾु अल्लाह हाफ़िज़